सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब ॿियों सबक चौथों। प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं त रेशनल नंबर्स यानी इनातिक अददनि खे जोड़ कीअं कजे। जेकॾहिं मां चवां बाबा त 2 + 3 खे जोड़ कयो त तव्हां मूं सभु चवंदव बाबा 5 थींदा, पर जेकॾहिं मां चवां 2/3 + 3/3 खे जोड़ कयो त छा थींदो? थी सघे थो तव्हांखे मसइलो थिए। 4/5 + 1/6 खे जोड़ कयो त इहो अञा ॾिंगो सुवालु आहे, इन में अञा थी सघे थो तव्हांखे मसइलो थिए। पर हिन लेक्चर खां पोइ अहिड़ा सुवाल तव्हां फटाफट कंदव। पहिरियां तव्हांखे मां थोरो ओवरव्यू ॾेई वठां त नातिक अदद ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। हिकिड़ा थींदा आहिनि बाबा साॻे छेद वारा, छेद हेठियों नंबर हूंदो आहे यानी क्यू, हेठियों क्यू, मथां पी हूंदो आहे न, हेठियों क्यू, हेठियों वारे नंबर खे क्यू खे चवंदा आहियूं छेद। त जेकॾहिं हेठियों साॻियो अदद हुजे 4 4 4 4, जेके बि 10 15 नातिक अदद मिलियल हुजनि सभिनी में 4 हुजे, चवंदासीं यार सभु जो सभु 10 ई 15 ई नातिक अदद साॻे छेद वारा आहिनि। ऐं जेकॾहिं मुख़्तलिफ़ हुजनि चवंदासीं मुख़्तलिफ़ छेद वारा आहिनि। ठीकु आहे। पोइ हाणे साॻे छेद वारा ऐं मुख़्तलिफ़ छेद वारा वरी जोड़ बि ॿियनि तरीक़नि सां थींदा, साॻियनि तरीक़नि सां न थींदा आहिनि। ठीकु आहे। अचो त मां तव्हांखे पहिरियां जेके आहिनि साॻे छेद वारा उहे तव्हांखे जोड़ करणु सेखारियां। 3/2 + 4/2। जेकॾहिं साॻे छेद वारा नंबर अवां ॾे अचनि था त पोइ उहो छेद वरी लाइन पाए छेद हिकिड़ो दफ़ो लिखिबो। 2 दफ़ा आहिनि न हिते, इहो हिकिड़ो दफ़ो लिखिबो। ठीकु आहे, उहो हिकिड़ो दफ़ो ई लिखिबो। ऐं मथियों जेको नंबर आहे खाॿे पासे ते उहो बि साॻियो ई लिखिबो, ऐं जेको साॼे पासे ते नंबर आहे उहो बि साॻियो ई लिखिबो। ऐं हाणे इहो मां अॻे कंदो थो वञा, इहो आंसर थो कयां मां। 3 ऐं 4 7/2। हीउ जेको फाइनल जवाबु आहे उहो हिन सॼे जो जवाबु आहे। असां हिन ॿिन्ही नातिक अददनि खे साॻे छेद वारनि खे जॾहिं जोड़ कयोसीं त जवाबु आयो 7/2। इहो तमामु ईज़ी आहे। ईज़ी कीअं आहे त जॾहिं बि ॿारनि खे नातिक अदद मिलंदा ऐं साॻे छेद वारा नंबर मिलंदा त मसइलो ई न आहे कोई, सिर्फ़ु मथियां जोड़ करणा आहिनि बसि। 3 ऐं 4 7, हेठियों साॻियो ई छेद 2। ठीकु आहे। उमेदु आहे अव्हांखे सम्झ में आयो हूंदो। भला जेकॾहिं हिन खे इन साॻे सवाल खे मां चवां बाबा हीअं, हाणे छा थींदो? हाणे तव्हां चवंदव साईं हे त साॻे छेद वारा न आहिनि, मुख़्तलिफ़ छेद वारा आहिनि, इन जे लाइ को प्रोसेस असांखे ख़बर ई न आहे, त को मसइलो ई न आहे। तव्हां पहिरियां छा कंदव, लाइन पाईंदव ऐं पोइ हेठियनि खे कंदव पाण में ज़र्ब। ठीकु आहे। बिटकी 6 अची वियो हेठियों नंबर, जेको हिते हेठियों आयो हिते साॻियो ई हूंदो आहे 2 2, त हिते बि 2, पर हिते 2 ऐं 3 आहिनि न, त ॿिनि टिनि में असां न 2 था रखी सघूं न 3 था रखी सघूं, असां हिन ॿिन्ही जी ज़र्ब रखंदासीं। हाणे हिते छा ईंदो, पोइ चऊं प्लस ईंदो, वरी हिते छा ईंदो, इहो बि त ॾिसणो आहे न। हिते छा ईंदो, हिते जेको ईंदो नंबर उहो छा थींदो, हिननि ऐं हिन नंबर खे थींदी मल्टीप्लाई, यानी हे जेके हूंदा न उहे पाण में ज़र्ब थींदा, टिटकी 9। ऐं जेको हिते नंबर ईंदो इहो वरी हिन ऐं हिन नंबर खे कंदासीं मल्टीप्लाई, यानी 4 × 8। त जेको अॻे हली हिन जो जवाबु ईंदो उहो छा ईंदो, 8 × 16 17, यानी 8 × 9 17/6। हीउ हिन जो फाइनली असांजो जवाबु आयो आहे। सम्झ में अचे थी ॻाल्हि? हीअ आहे असांजो जोड़ करण जो तरीक़ो। हिकिड़ो ॿियो सुवालु, हीअ त साॻे छेद वारो त हिकिड़ी मिसाल में मूंखे उमेदु आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। हिन में थी सघे थो कोई प्रॉब्लम हुजे। हिन जी ट्रिक इहा ई आहे त A/B + C/D, मिसाल त नंबर न रखिया आहिनि, असां जनरल फॉर्म रखियो आहे। छा थींदो, हिन ॿिनि खे ज़र्ब करे, छो त हीउ एरो वञे थो A ॾे, इन ई करे असां हिन जो जेको जवाबु ईंदो उहो रखंदासीं। सही आहे। पोइ ॾींदासीं प्लस, वरी हे जेको एरो वञे थो C ॾे, ऐं C छो त साॼे पासे आहे, इन जे करे इन जो जवाबु ईंदो इन जॻह ते। पोइ ईंदी लाइन, ऐं हिन ॿिन्ही खे कंदासीं ज़र्ब, ऐं छो त हीउ हेठों आहे इन जे करे हिन जवाबु हेठि ईंदो। ठीकु आहे। यानी हीअं क्रॉस ऐं हीअं ज़र्ब। अचो हिकिड़ो ॿियो मिसाल कयूं। 3/7 + 4/11। ठीकु आहे। लाइन ॾेई वञो पहिरियां ऐं हिन जो खफ़ो छॾाए वञो। 7 यारो 77 थींदो, जान छुटी पई बाबा, छेद अची वियो। हाणे असांखे छा करिणो पवंदो, हेॾे अचिणो पवंदो, यारनि खे खणी 3 सां, यानी जेको
खाबो अदद असांखे पहिरियों खाबो अदद लिखणो पवंदो। इन जे करे असां 11 खे खणी वेंदासीं खाबे अदद ॾे 3 यारो 33 पोइ प्लस ऐं इन्हनि खे जॾहिं ज़रब कंदासीं त 7 चौंक 28। हाणे इन्हनि खे मच्छनि खे कंदासीं जोड़, हेठियां त 77 साॻियो ई थींदो, इन्हनि कंदासीं जोड़ 8 ऊं 3 11 हिकु मथे 3 4 5 6 61 अपान 77 असांजो जेको आहे सो जवाबु अची वियो। उमेद आहे तव्हांखे जोड़ करणु ईंदी हूंदी। हे जेको 33 अपान 33 प्लस 28 आहे इहो ईअं जोड़ थींदो आहे वर्टिकल फॉर्म में। 3 ऊं 8 11 हिकु मथे 2 ऊं 3 5 ऊं 1 6 मां ईअं लिखियो आहे 61। बाक़ी हेठियों त 77 आहे, इहो तमामु ईज़ी आहे। उमेद तव्हांखे जोड़ सम्झ में आई हूंदी। जोड़ तमामु ईज़ी अथव ॿारो। हिकिड़ो ॿियो थोरो हिकिड़ो मतिलबु चेंज सुवालु ईंदो आहे कॾहिं कॾहिं, उहो मां चवां थो तव्हांखे कराए विझां। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, हिकिड़ो हूंदो आहे नातिक अदद ऐं ॿियो वरी नातिक न हूंदो आहे, उहो वरी सॼो अदद हूंदो आहे। हाणे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो सुवालु अचे त उनखे छा कजे, उहो बि तमामु ईज़ी आहे। अचो त मां तव्हांखे ॿुधायां। मिसाल हे आहे 7 प्लस 4 अपान 3। हाणे हे आहे नातिक अदद, हे आहे सॼो अदद। सॼो अदद त न चऊं छो त हर सॼो अदद नातिक हूंदो आहे, छो त उनजे हेठां कुझु न त वन त हूंदो ई आहे न। हाणे वरी साॻियो ई मसइलो हल थी वियो असांजो। कीअं मसइलो हल थी वियो, हेठियां पाण में ज़रब कयो 1 टिकी 3, हिन खे खणी वञो 7 ॾे त 7 टिकी 21 थींदा न, पाण में ज़रब थींदा 7 टिकी 21। हिक खे खणी वञो हेॾे त छा थी वेंदो 1 चौं 4, हे थी वेंदो 25 अपान 3। हाणे क़िस्मत इहा आहे त जेके बि मां सुवाल कया आहिनि उन्हनि जा जवाब अहिड़ा आया आहिनि जंहिं ते टेबल नथी लॻे। जीअं ही 25 अपान 3 ते बि टेबल काई नथी लॻे, हिननि ते बि। मिसाल 25 अपान 3 आहे न, अगरि हिते मिसाल कंहिं बि नंबरनि खे तव्हां जोड़ था कयो, अचे थो 12 अपान 16, अहिड़े क़िस्म जो अगरि सुवालु अचे त तव्हांखे उते जवाबु न आहे छॾिणो, तव्हांखे अॻे हिन खे सॉल्व करिणो आहे। ठीकु आहे, सादी सूरत में आणिणो आहे। सादी सूरत में कीअं आणिणो आहे, हिननि ॿिन्ही खे हिकु अहिड़ो खोड़ो हुजे जेको आणिणो आहे जंहिंमें 12 बचनि ऐं 16 बचनि। उहो तव्हांखे जेकॾहिं नथो यादि अचे तव्हां भले 2 खां शुरू कयो। जे तव्हांखे यादि अची थो वञे बाबा 4 अहिड़ो खोड़ो आहे जंहिंमें 2 आहिनि त तव्हां चइनि जो हणो 4 टिकी 12 4 चौंक 16, जवाबु अची वियो 3 अपान 4। तव्हांजो ई जवाबु असली आहे। हर उहो जवाबु जेको सादो थी सघे यानी टेबल लॻी सघे, उन ते टेबल हणणु लाज़मी हूंदी आहे रियाज़ीअ में। ठीकु आहे, 12 अपान 16 जवाबु आहे, पर जे छॾे ईंदो त हिन में थी सघे थो तव्हांजी मार्क कटी वञे। ऐं इहो रियाज़ीअ जो उसूल बि आहे त जेकॾहिं मिसाल हे आहे, हे सादो थिए थो न 1 2 4 2 8, त असां हिन जी जाइ ते 1 अपान 4 लिखंदासीं। पर जे 1 अपान 4 खे ॾिसूं त हे वधीक सादो न थींदो, इन करे ही फाइनल जवाबु हूंदो। उमेद तव्हांखे सादो करण बि ईंदो आहे, पर हिकिड़ो मां तव्हांखे जनरल नॉलेज लाइ ॿुधायो त जॾहिं बि सादो थी सघे त उनखे सादो करणु लाज़मी अथव। ठीकु आहे, हाणे इहो जोड़ असां पढ़ियोसीं। जोड़ में असां 2 क़िस्मनि जा जेके नातिक अदद उहे पढ़ियासीं, साॻे छेद वारा त मसइलो ई न आहे, मुख़्तलिफ़ छेद वारा बि को मसइलो कोन्हे। सिर्फ़ु यादि करे छॾियो क्रॉस मल्टीप्लाई करिणो पवंदो आहे। हेठियनि खे त यादि करे छॾियो, मल्टीप्लाई करिणो ई करिणो पवंदो आहे, पर क्रॉस मल्टीप्लाई। उमेद तव्हांखे अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो ऐं नातिक अददनि खे जोड़ करणु सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट वीडियो जल्दी अपलोड थींदो, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।